2012 में उन वक़्त जे MPA मरहूम मीर हसन ख़ान खोसो पारां सिंध सरकार खां ठुलवासियुनि जे मिठे पाणी जे ज़रूरत खे पूरो करण लाइ 58 करोड़ रुपयनि जे लाॻत सां वाटर सप्लाई मेगा स्कीम मंज़ूर करायो, पर उन स्कीम जो कमु हिन वक़्त ताईं रोलड़े जो शिकार आहे। ठुल जा शहरी ऐं सियासी समाजी अॻुवाण गुज़िरियल काफ़ी सालनि खां मिठे पाणी वारे मेगा स्कीम में किरोड़नि रुपयनि जे थियल करप्शन ऐं पीअण जे साफ़ पाणी जे हासिलात लाइ सरापा एहतिजाज बणियल आहिनि। ठुल जे शहरियुनि ऐं सियासी समाजी अॻुवाणनि जेकब न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। वाटर सप्लाई जी मिठे पाणी जी 2012-13 जी आहे ऐं 58 करोड़ कुछ लख ने जेके मंज़ूर थिया, पर एतिरा साल गुज़री विया ऐं कमु न थियो। नाले मातर कुछ पाइप रखी करे पूरे ऐं उन में करप्शन जॾहिं असां सम्झीसीं थी त असां 3 सालनि खां वठी जेको आहे हीअ एहतिजाज कयूं पिया जदोजहद कमेटी जे प्लेटफॉर्म तां मुख़्तलिफ़ तनज़ीमूं जेके असां ऐं हर वक़्तु जॾहिं बि सॾु ॾिनो आहे शहरी बि उन में शिरकत कई आहे। ऐं अफ़सोस सां चवणो थो पए त पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट अलाए छा सबबु आहे जो हिन ते तवजो नथा ॾियनि। हीअ अंधा ॿोड़ा गूंगा हुकुमरान ऐं असां पंहिंजो फ़र्ज़ु निभायूं पिया ऐं हुननि इहो तय करे छॾियो आहे त ठुल शहरनि जा पैसा इहे जेके आहिनि इहे हड़प करे वेंदासीं बक़ाया बि, ऐं उन में जेका करप्शन थी आहे असांजो इहो ई मुतालबो आहे त उन जी इंक्वायरी थिए ऐं को जेके असां इन मिठे पाणी खां महरूम आहियूं ऐं शहरी जेके आहिनि हिकिड़ो किने पाणी वापराइनि था, ग़रीब तबिको महांगाई जे दौर में पुॼी नथो सघे, पाणी तमामु घणो महांगो, हिकु जरीकेन जेको 30-40 रुपए में जेको आहे मिले पियो ऐं ग़रीब माण्हू जेकॾहिं 500 रुपया ॾिहाड़ी कमाए अटो वठे, गिहु वठे या भाॼी भुती वठे या पाणी वठे, ऐं असां हुकुमराननि खां पंहिंजे चूंडियल MPA खां MNA खां इहो मुतालबो कंदा आया आहियूं त शहरनि जी ठुल वासियुनि जी मदद कयो ऐं मिठो पाणी जेको आहे असांखे मुहैया करे ॾियो, पर हुननि बि जेको आहे ॿुधो अणॿुधो करे छॾियो आहे। ऐं हिकिड़ो दफ़ो जेको आहे हुननि मीटिंग कराई असांजी जेको आहे हिन पब्लिक हेल्थ जे चीफ सां AC सां इंजीनियर सां, उन्हनि जेको आहे 2 महीननि जो वाइदो कयो हो, उनखे 8 महीना गुज़री चुका आहिनि त उहो वाइदो बि पूरो न थियो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते डॉक्टर साहब वाइदा कया न त मां तव्हां सां जेकॾहिं पाणी न मिलियो त मां तव्हां सां एहतिजाज में गॾु हूंदुसि, पर उहो बि पूरो न थियो। हाणे जेको आहे वरी पब्लिक हेल्थ जे ऑफिसरनि सां डॉक्टर साहब जो चवण त मुंहिंजी ॻाल्हि थी आहे, जल्दी तव्हांजी उन सां मीटिंग कराईंदुसि ऐं पाणी जेको आहे तव्हांखे शहरनि खे वठी ॾींदुसि। इहे ईअं खोखला जेके आहिनि हिकिड़ा वाइदा सम्झूं था, जेतिरे ताईं हिन ते अमल न थींदो त असां कीअं मञूं। एतिरा साल थिया आहिनि, एॾा पैसा काॾे विया ऐं हिकिड़ो अहम मसइलो आहे पाणी जो। असां ईअं हरू भरू ॼाणी वाणी कंहिंजी मुखालफ़त कोन था, हाणे जेकॾहिं टफ टाइल लॻी आहे शहर में असां उनजी वाखाण कयूं था। हिकिड़ो सुठो अमल जेकॾहिं थिए थो, असां सियासी माण्हू आहियूं, चङे कम जी असां वाखाण। सियासत ते हक़ ते ईमान आहे, असीं हक़ ते आहियूं ऐं ही ठुल जी आवाम जा पैसा आहिनि। ही न डॉक्टर सोराब सरकी जा पैसा आहिनि, न पीपल्स पार्टी जी सिंध गवर्नमेंट जा पैसा आहिनि, न कंहिं ॿिए फ़र्द जा पैसा आहिनि। ही ठुल जा पैसा आहिनि ऐं जस्तो ॾियां ex-MPA मरहूम मीर हसन ख़ान खोसो उन वॾी महिनतुनि सां जदोजहद करे जफ़ाकशी करे ही जेको आहे 58 करोड़ मंज़ूर कराया 2012 में। अफ़सोस सां चवणो थो पवे त पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट ऐं ख़ासि करे डॉक्टर सोराब सरकी जेको पूर्ण हिन जो ज़िम्मेवारु आहे, छो त चूंडियल नुमाइंदो ठुल जो हू ई आहे। ऐं अवां ॾिसो पिया त जदोजहद कमेटी जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी 14 जमायतुनि ते मुश्तमिल हिकिड़ो जदोजहद कमेटी आहे, जंहिं ॿियनि बि काफ़ी मसइलनि ते जेको एजिटेशन कई आहे उनमें कामयाबी मणियूं आहिनि। ऐं असांखे यकीन आहे जदोजहद ते, असांखे पंहिंजे साथियुनि ते, त असीं ही हक़ जो मामिलो आहे। ठुल जा पैसा आहिनि, ठुल जे पाणी जा मज़लूम माण्हुनि जा पैसा आहिनि ऐं उहे असां हक़ पिनी न बल्कि छिनी वठंदासीं ऐं उहो दौरु वियो। हाणे 2023 आहे, असीं सभिनी खे ॿुधाइण था चाहियूं त अवां इन ख़ुशफ़हमी में न रहो त बसि ख़ामोश थी वेंदा। जेके माण्हू
जेके अॻवान जेके साथी गर्मी सर्दी बरसाति जे बावजूदि ईअं डट के बीठा हुजनि उन्हनि खे लहरें लोॾो कोन्हे छो त असीं हक़ ते आहियूं। ऐं अवां ॾिसो पिया त ठुल जा मिसकीन माण्हू डेली जे बेस ते 200 खां 400 रुपया ताईं पाणी वापराइनि था। केॾी सितम ज़रीफ़ी आहे। बेसिकली जेको आहे मिठे पाणी जी स्कीम जे ठुल शहर खे एॾी वॾी ज़रूरत आहे जो उनजो को अंदाज़ो न आहे, छाकाणि जो पूरे चौधारी ठुल पाणी मिठे खां महरूम आहे। ऐं हीअ स्कीम जेका आहे उहा वाकई तव्हांजी बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि आहे। तमामु वॾो अरसो थी वियो आहे हिन स्कीम खे कंप्लीट करण में, ऐं कई दफ़ा रेट वधिया आहिनि, कई दफ़ा गवर्नमेंट जेको आहे पैसा ॾिना, पर हिन में करप्शन वधियल आहे। छाकाणि जो जेको पाइप हिन में विछायो वियो आहे उहो बि नाकार आहे, ऐं जेतिरो बि कमु थियो आहे उन जो को मुस्बत जेको आहे कमु न थियो आहे। ऐं हुकूमत जी इहा नाल ई आहे, पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, ऐं उन में इनखे जेको आहे सोचणु घुरिजे त एॾो वॾो अरसो एॾी वॾी आबादी वारे शहर ठुल जो 80,000 खां वधीक आबादी आहे, उते पाणी जेको आहे माण्हू घरनि में 12 घुराए पीअनि था ऐं कपिड़ा धोइनि था। त हिन हालति में जेको आहे माण्हुनि जो जेको ख़र्चु आहे ग़रीब माण्हुनि जो, जी दादा बिल्कुलु तव्हां सही था चओ। 2012 में जेका असांजी वाटर सप्लाई स्कीम मंज़ूर थी मीर हसन ख़ान खोसे दौर में, त उहा बाद में बज़ुबानी MPS साहब डॉक्टर सोराब ख़ान सरकी उन्हनि जो चवणो त उहा डिलीट थी चुकी, जेका 2014 में उहा मां रिन्यू कराई। त 2014 खां पोइ हिन वक़्त ताईं तक़रीबन 2023 पियो हले, 8 खां 9 साल गुज़री चुका आहिनि, पर असांजी उहा स्कीम अॼु बि रोलड़े जो शिकार आहे। ऐं केतिरनि ई शहरनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां एहतजाज कया, लॉन्ग मार्च कया, ऐं केतिरी जदोजहद ऐं तहरीक हली, पर उनखां पोइ बि अॼु ताईं का बि जूं बि न आहे जुड़ी हुक्मराननि जे कन ते, या असांजा जेके ऑफिसर आहिनि त उन्हनि खे अॼु ताईं को बि ज़रे जो अहसासु न आहे। त असांजी जेका करोड़नि जी स्कीम आहे, जेका तक़रीबन ॿुधायो थो 70 करोड़ 59 लख रुपए जी स्कीम आहे, अॼु ताईं फाल न आहे बणिजी चुकी। पाइप जेके लोह जा लॻा उहे ॻरी चुका आहिनि, ऐं उनखां पोइ जेके पंहिंजो तलाउनि जे लाइ जेका ज़मीन ख़रीद कई वई आहे ठुल शहर खां तक़रीबन उहा 15 किलोमीटर परे आहे। त हाणे उहा जेका 15 किलोमीटर परे आहे, त उनखां पोइ उहा हिते कीअं पाणी अची पहुचंदो? त इहा ई वजह आहे, मतिलबु हुननि खे पाणी ठुलवासियुनि खे ॾियणो ई न आहे। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असांजी जेकी आहे स्कीम जा पैसा ज़ब्त कया विया आहिनि, खाधा विया आहिनि। कॾहिं उन में ठेकेदारनि पंहिंजा हथ साफ़ कया, कॾहिं असांजा जेकी आला ऐं बाला ऑफिसर आहिनि उन्हनि पंहिंजे तरफ़ां का बि कसर बाक़ी न आहे छॾी। जेकॾहिं उन्हनि खे पाणी ॾियणो हुजे हा त इहे एतिरा तक़रीबन 8 खां 9 साल जो वॾो अरसो आहे। जेकॾहिं उहा मूंखे ख़बर आहे क्वार्टर जे हिसाब सां बजट ईंदी आहे, चलो 1 साल 2 साल 3 साल हर साल में उहा जेकॾहिं बजट ईंदी रहे हा त मुंहिंजे ख़्याल में 3 खां 4 सालनि जो उन में अरसो गुज़रंदो आहे। पर हिते त ईअं सम्झो असांजी ईंदड़ नसल खे बि शायदि पाणी मिले। सो असीं आला अख़्तियारनि खां इहो ई मुतालबो था करियूं, जेकी बि वसा वारा आहिनि उन्हनि खे हिकिड़ी मुअदबाना गुज़ारिश था करियूं त पाणी जेको ठुल शहरनि जो हक़ु आहे, पीअण लाइ उन्हनि खे पाणी ॾियो। जॾहिं त करोड़ों रुपया ख़र्च बि थी चुका आहिनि, त उनखां पोइ हाणे जॾहिं बजट बि मुकमल तरह सां रिलीज़ थी चुकी आहे, पोइ बि आख़िर पाणी ठुलवासियुनि खे ॾियनि छो न? ऐं मिठो पाणी असांजे ठुल शहर जे लाइ हिकु इंतिहाई वॾो मसइलो ऐं आम मसइलो आहे। असां वटि हिते पहिरियां त जर सॼो कौड़ो आहे, सॼे शहर एरिया में जिते बि तव्हां वञो सभु ग़रीब जेके रहाकू आहिनि, रहवासी आहिनि, सभु पाणी जेको आहे मिठो पैसनि ते बि वठनि था पिया, जेको 4,000 खां 5,000 तक़रीबन महीने में उन्हनि खे भरिणो थो पए गाॾी जो। इन खां अलावा काफ़ी बीमारियूं फैलिजी वियूं आहिनि कौड़े जर जे करे, ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। असां इन जे लाइ वस वारनि खे, अख़्तियारी वारनि खे इहो चवंदासीं त महिरबानी करे असांजो हिकिड़ो हक़ु आहे, असांजो राइट आहे। ठुल शहर जो हेॾो सारो प्रोजेक्ट, हेॾो सारो फंड मिलियो, उहो ख़बर न आहे हले किथे वियो। इन जे लाइ असां आला अख़्तियारनि खे अपील कंदासीं, नैब वारनि खे जेके बि आहिनि, त महिरबानी करे इन मसइले खे, इन इशू खे, अहम मसइले खे जेको असांजो बुनियादी हक़ु आहे, उन ते नज़रसानी कयो ऐं मिठे पाणी जी मुहैया खे यकीनी बणायो। महिरबानी। सिंध असेंबलीअ जो मुदो पंहिंजे पुॼाणीअ ते पहुचण सां गॾु ठुल मां चूंडियल MPA डॉक्टर सोराब सरकी बि अॻूणो MPA बणिजी वियो।
पर ठुल वासियुनि जे पीअण जे मिठे ऐं साफ़ पाणी मिलण वारो ख्वाब सांभिया नथी सघियो। पाणी जेका इंसानी ज़िंदगीअ सां गॾु जीतनि जानवरनि पखियुनि समेत हर साह वारी मख़लूक जे जियापे लाइ इंतिहाई अहम जुज़ आहे। पर बदकिस्मतीअ सां 1 लख जे आबादी वारो शहर कुदरत जे ॾिनल इन अज़ीम नेमत खां महरूम बणियल आहे। ठुल शहर ज़िले जेकबा जे सभ खां वॾी आबादी रखण वारो शहर ऐं एशिया जी सभ खां वॾी राइस इंडस्ट्री बि ठुल शहर में आहे। पर बदकिस्मती सां हिन शहर जा रहवासी पीअण जे मिठे ऐं साफ़ पाणी खां अॼु ॾींहं ताईं महरूम बणियल आहिनि। हिकु अंदाज़े मूजिबि कागज़ी कार्रवाई में 1 अरब रुपयनि खां बि वधीक पैसा ख़र्च थियण बावजूदि शहर वासियुनि खे को लाभ न मिली सघियो आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त मुस्तक़बिल क़रीब में ठुल शहर वासियुनि जो मिठे पाणी जो पुराणो ख्वाब सांभिया थिए थो या न। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, ठुल।